अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम बैक। आउं अॼु तव्हांखे वक़्त जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुमि त टाइम छा आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिसो पिया त पाण ॾिसंदा आहियूं त घड़ियूं जेके कलाक ही मार्केट्स में हेतिरियूं मुख़्तलिफ़ रंगीन कलर जूं घड़ियूं पियूं आहिनि, पाण वठंदा रहंदा आहियूं। पर छा कॾहिं सोचियो आहे त छा वाक़ई वक़्तु इहो ई आहे जेको पाण ॾिसूं पिया घड़ी में, इहे ई टे सुयूं आहिनि जेके हलनि पियूं? पर न, अकॉर्डिंग टू साइंस हक़ीक़त में वक़्त जी डेफिनेशन बि आहे। हाँ, जेके 11वीं क्लास जा शागिर्द आहिनि ऐं जेके बि एकेडमिक में पढ़ाई कंदा आहिनि त उनखे वक़्त जी डेफिनेशन हिकिड़ी ॿुधाई वेंदी आहे त टाइम इट इज़ द ड्यूरेशन बिटवीन टू इवेंट्स, यानी कि ऐं हिकिड़ी चुटकी थो वॼायां वरी ॿी चुटकी थो वॼायां, यानी कि इन ॿिन्ही चुटकियुनि जे विच में जेको ड्यूरेशन आहे उहो वक़्तु हूंदो आहे। ऐं उनखे मुख़्तलिफ़ स्टैंडर्ड्स में टीचर्स ॿुधाईंदा रहंदा आहिनि, यानी कि उनखे एटॉमिक क्लॉक्स जे हिसाब सां ॿुधाईंदा आहिनि, उनखे सोलर डे जे हिसाब